नाज़रीन, ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कयां थी उमरकोट मां रिपोर्टर डॉक्टर इमलाल वाघाणी जी रिपोर्ट मूजिब त उमरकोट में बेरहमणा क़तल 25 वरनि जे नौजवान जो गलो कटियल लाश हथ। उमरकोट शहर जे इलाइक़े में मोती चौक भरिसां 25 वरनि जे हिकु नौजवान जो गलो कटियल लाश हथ अचण सबबि सॼे इलाइक़े में ख़ौफ़ ऐं हिरास पकिड़िजी वियो आहे। मक़तूल जी सुञाणप मोहम्मद इस्माइल वलद जमालदीन तौरु थी चुकी आहे। मिलियल ॼाण मूजिब त कुझु शहरनि नौजवान खे ज़ख़्मी हालत में ॾिसी फौरी तौरु पुलिस खे इतला ॾिनो। पुलिस ऐं शहरनि गॾिजी हिकु नौजवान खे ॻणिती जोगी हालत में तालका हॉस्पिटल उमरकोट मुंतक़िल कयो, जिते ज़ख़्म जा सूर न सांदे हू फौत थी वियो हो। इब्तिदाई ॼाण मूजिब नौजवान जो गलो इंतहाई बेरहमी कटियल हो, पर अञा ताईं हू मालूम नथी सघियो आहे त ही वारदात कंहिं कई आहे। पर अञा ताईं इहो मालूम नथी सघियो आहे त ही वारदात कंहिं कई आहे ऐं कहिड़नि सबबनि जे बुनियाद ते कई वई। वाक़े खां पोइ पुलिस लाश खे पंहिंजी तहवील में वठी पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। वधीक जांच शुरू कई वई आहे। हिन बेरहमणा वाक़े सबबि उमरकोट में ख़ौफ़ ऐं हिरास पकिड़िजी वियो आहे, जॾहिं त मक़तूल जे वारसनि सां राब्तो बि नथी सघियो आहे। पुलिस मूजिब वाक़े जे हर पहलू खां जांच कई पई वञे। जल्दी हक़ीक़तूं साम्हूं अची वेंदियूं।